दौलतपुर सफ़न रिपोर्ट फ़कीर हक नवाज़ कलंदरी। दौलतपुर भरसा अलीबाद थाणे जी हेड कांस्टेबल मोहम्मद पंजल सोलंकी के हथियार बंद टिन फोरन पारां ॾींहुं ॾिठे जो मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश। मज़ामते खे सीधियूं गोलियूं हलायूं वयूं। पुलिस जवान मौज़ाना तौर बची वियो। ख़बर मूजिब दौलतपुर जे अलीबाद थाणे ते ड्यूटी कंदड़ पुलिस हेड कांस्टेबल मोहम्मद पंजल सोलंकी पंहिंजे ॻोठ खां अलीबाद ड्यूटी ते अची रहियो हुयो त मोरो पुलिस थाणे जी हद सिद्धूजा वटि ॾींहुं ॾिठे जो टिन नामालूम हथियारबंदनि खेसि हथियारनि जे ज़ोर ते रोकियो खेसि गाॾी फुर करण जी कोशिश कई। फौरन सां मज़ामते संदसि मथां गोलियूं हलायूं ऐं खेसि मोबाइल फोन रोक रक़म फुर करे फरार थी विया ऐं मोटरसाइकिल छॾे संदनि मथां हवाई फायरिंग कंदे फरार थी विया। अहिड़े हमले जी रिपोर्ट सिद्धूजा थाणे ते दाख़िल कराई वई जॾहिं त फौरन हमले में मौज़ाना तौर बची वियल पुलिस हेड कांस्टेबल मोहम्मद पंजल सोलंकी चयो त जिते असां पुलिस जा जवान महफ़ूज़ न आहियूं उते जो अवाम कीअं महफ़ूज़ रहंदो। हिन आईजी सिंध डीआईजी नवाब शाह एसएसपी नौशरो अफरोज़ एसएसपी शेख बेनज़ीराबाद ऐं आला अख़्तियारनि खां अपील कंदे मुतालबो कयो त मूं मथां हमले में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे खेनि जेल भेड़ो कयो वञे ऐं अमन काइमु कयो वञे।